नाज़रीन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम अज वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं त मिरपुर ख़ास ज़िलो जेको ताज़ो जेके नयूं तकबंदियूं थियुनि उन हवाले सां हितां जा मिरपुर ख़ास जा पीपल्स पार्टी जा अॻुवाणी जेके सरापा एहतजाज बणियल आहिनि ऐं उन खां अलावा मिरपुर ख़ास सॼे ज़िले जी सूरत हाल मुतलिक़ अॼु सभिनी असां जेतिरा बि असांजा सभिनी तालुकनि जा रिपोर्टर आहिनि सिंध टीवी जा उन्हनि सभिनी खे वीडियो लिंक ते खयो आहे त मिरपुर ख़ास ज़िले जी मजमूई सूरत हाल छा आहे, मिरपुर ख़ास ज़िले जी अमन अमान जी सूरत हाल छा आहे, मिरपुर ख़ास ज़िले में पीअण जे पाणी जूं सहूलियतूं सिहत जूं सहूलियतुनि मुतलिक़ असां सभिनी रिपोर्टरनि खे अॼु जेको लाइनअप ते कयो आहे उन हवाले सां असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं। मिरपुर ख़ासि तौर ते सभ खां पहिरीं आउं तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त मिरपुर ख़ासि तालको जेको पहिरीं हो उहो 8 यूनियन काउंसिलनि ते मुश्तमिल हो जेको ताज़ो नयनि तकबंदियुनि जे हवाले सां मिरपुर ख़ासि तालको जेको 47 वार्डनि में शामिलु थी वियो आहे। उन खां अलावा ऐं इन साॻे तालके में पहिरीं जेके 8 यूनियन काउंसिलूं शहर जूं ऐं 4 यूनियन काउंसिलूं ॿाराड़ी जूं हूंदियूं हुयूं, उहे ॿाराड़ी जो यूनियन काउंसिलनि जो तालको वञी शुजाबाद तालको नओं क़ाइमु थियो। तालको शुजाबाद 26 जेको वार्डनि में शामिलु थिए जेको म्यूनसिपल कमेटी जो दर्जो ॾिनो वियो आहे। उन खां अलावा असीं तव्हांखे ॿुधायूं जेको तालको हुसैन बख़्श मरी जेको अरबाब ग़ुलाम रहीम जे दौर में तालको क़ाइमु थियो, जंहिंमें हिन वक़्तु बि जेके नयूं तकबंदियुनि दौरान उन्हनि यूसिन खे टोड़ियो आहे, जंहिंजे करे हितां जा पीपल्स पार्टी अॻुवाण बि जेके एहतजाज करे रहिया आहिनि। इन खां अलावा तव्हांखे असीं ॿुधाईंदा मिरपुर ख़ासि ज़िले समेत सभिनी मिड़नी तालकनि जे अंदरि हिन वक़्तु बि टीए में जेके बि आहिनि जीअं तालका हुसैन बख़्श मरी आहे उन जी टीए में तक़रीबन लॻभॻि 1 करोड़ रुपया फंड आहे ऐं उहो फंड में हुनखे शहर सिर्फ़ु खाण या पाटोयूं या मोहम्मद हुसैन मरी ॻोठ लॻनि था ऐं उतां जो जेको अमलो आहे उहा ख़बर न आहे किथे ग़ाइबु हूंदो आहे। उहे करोड़ रुपयनि जा फंड ख़बर न आहे किथे था वञनि। उते जी जेका 2011 में बरसातनि में जेके मशीनूं ज़िले इंतिज़ामिया या हुकूमत सिंध पारां आयल हुयूं उहे बि असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांजे ब्यूरो टाइम में असां पंहिंजे नाज़रीन खे ॾेखारियूं त उहो मशीनूं बि जेको आहे उतां जी जेके टीए में इंतिज़ामिया पारां ग़ाइबु करे छॾियूं आहिनि। जेकॾहिं ताज़ो हालिया बरसातूं अचनि थियूं त वरी दुबारा उन्हनि खे मशीनूं वठणियूं पवंदियूं। छाजे करे त तालको हुसैन बख़्श मरी गुज़िरियल बरसातनि में जेको सॼो तालको ॿुॾी वियो, सॼो तालको तबाह थी वियो ऐं एतिरे ताईं जेको सिम नाला हुआ उन्हनि जे मथां बि पाणी अची विया, जंहिंजे करे उन टाइम ते हुकूमत पारां करोड़ रुपया ख़र्च कया विया, मशीनरी आंदी, मगर हिन वक़्तु उते ज़मीनी हक़ीक़तूं इहे आहिनि त उते का बि मशीनरी कोन्हे। जेकॾहिं मशीनूं आहिनि त उहे बि ख़राबु लॻियूं पियूं आहिनि। उन सां गॾु गॾु साॻी सूरत हाल मिरपुर ख़ासि जी बि आहे। मिरपुर ख़ासि तालके लाइ जेके शहरनि लाइ पाणी कढण लाइ मशीनूं आंदियूं उहे मशीनूं हितां खां बिल्कुलु ग़ाइबु आहिनि। फायर ब्रिगेड गाॾियूं जेके आहिनि त उहे बि टायरनि ते बीठल आहिनि या उन्हनि जो डीज़ल हले थो, या जेके ट्रैक्टर आहिनि त उन्हनि जो सामान कढी विकिणी छॾियो अथनि, या चंद ट्रैक्टर ज़िले इंतिज़ामिया पारां उन्हनि खे रंग करे या उते बीहारे छॾिया आहिनि, मगर उन्हनि जी बि हींअर हालत असीं ॾिसूं पिया या उन्हनि वटि ड्राइवर कोन्हनि या कोन्हे। सॼो शहर जेको कचिरे जे ढेरनि में तब्दील लॻो पिया। एतिरे ताईं जेको आहे इदारनि में एतिरी करप्शन लॻी पई आहे। ताज़ो असां हमेशह इहो ॿुधाईंदा आहियूं त मिरपुर ख़ासि तइलीमी बोर्ड में केतिरे अरसे खां चेयरमैन न हुअण जे करे जेको आहे इंचार्ज वेठल हो ऐं उन खां अलावा सेक्रेटरी जी पोस्ट जेका आहे उन ते बि इंचार्ज आहे ऐं कंट्रोलर जी पोस्ट ते बि इंचार्ज। हींअर ताज़ो नेब पारां मुसलसल केतिरनि ॾींहंनि खां उते जांच लाइ जेके हिननि जाली भर्तियूं कयूं या हिननि जेकड़ा जाली आर्डर ॾिना या ग़लति हिननि प्रोमोशन ॾिना। उन खां अलावा शागिर्दनि खां बि जेके फीसनि में या ॿियनि बैंक में जे चालान भरनि था उन में इज़ाफ़ा उन में हिननि खे जेके इज़ाफ़े जे पैसा हिननि वरिता पिया, जंहिंजे करे हींअर ताज़ो हुन इंक्वायरी हले पई। उन खां असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलो त हिननि जा जेतिरा बि डिपार्टमेंट जीअं ईद वेझो ईंदई, रमज़ान जो भलारो महीनो शुरू थींदई, डिस्ट्रिक्ट जेल जी जेके इंतिज़ाम आहे जंहिंमें ताज़ो जेल सुप्रिटेंडेंट आयल आहे, जेकॾहिं मुलाक़ाती वञनि था उन्हनि खां 600 खां 800 रुपया वरिता वञनि था। अंदरि कैदियुनि खे बि तशदुद कयो थो वञे ऐं ॿाहिरि माइटनि खे मिलणु कोन्हे। सिर्फ़ु जीअं ईद अचे थी ईअं सम्झो त असांजे ज़िले जा सभु ऑफिसर असांजे ज़िले जी इंतिज़ामिया ऐं ही सिर्फ़ु पंहिंजा वात खोले वेठा आहिनि ख़र्च कढण लाइ या माण्हुनि ग़रीबनि खे तंग करे रहिया आहिनि। उन खां अलावा असीं तव्हांखे ॿुधाईंदो ज़कात फंड जेको गुज़िरियल 7 सालनि खां हिकु ई चेयरमैन हिते मुक़ररु आहे, उन में फंड अचनि था। जेके बि ज़कात फंड जा जेके चेयरमैन आहिनि उहे पंहिंजी मन माज़ी जा ऐं पंहिंजी मर्ज़ी जे माण्हुनि खे ज़कात ॾियनि था ऐं हिन भलारे महीने में जिते हर माण्हू जी बैंकुनि मञा ज़कात कटौती थींदी आहे उहा ख़बर न आहे किथे थी मिले, कहिड़नि माण्हुनि खे मिले। असीं पंहिंजे नाज़िरनि खे उहे असीं व्यूज़ ॾेखारींदासीं जेके हिकु असां सां गॾु लेबर कॉलोनी में हिकु फैमिली आहे जंहिंजा तव्हां ही ॾिसो हुननि जी हालत छा आहे। हुननि जे घर में खाइण पीअण लाइ कोन्हे, का शइ कोन्हे ऐं असां पंहिंजे नाज़िरनि खे ॾसींदासीं त ही उहो घरु आहे
जेको पुरसरार बीमारी में ही जेके मुब्तला आहिनि, हिन ग़रीब पोरियत वटि रुपयो बि न हुअण जे करे ही पंहिंजो ॿारनि जो इलाजु न पियो कराए सघे, पर उहे इदारा आहिनि या माली सहायता करण वारा आहिनि, ख़बर न किथे आहिनि, ख़ासि तौर ते ज़कात फंड या बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मां हिननि खे को बि पैसो वग़ैरह न पियो मिले, जंहिंजे करे ही जेका आहे ज़िंदगी ऐं मौत जे कश्मे कश्मे आहिनि। उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदा मिरपुर ख़ासि शहर में हमेशह असीं इहा दावो कंदा आहियूं त पाणी जो वॾे में वॾो मसइलो आहे, करोड़े रुपया हिन TMA में करप्शन आहे। एतिरे ताईं हितां मिरपुर ख़ासि तालको ऐं हुसैन बख्श मरी तालको ॿई गॾु आहिनि, ऐं हितां जो जेको बस टर्मिनल जो जेको बि टैक्स वसूल थिए थो उहो बि तालके मिरपुर ख़ासि TMA में वञे थो। ऐं उन खां अलावा हितां जी जेका मिरपुर ख़ासि जी वॾे में वॾी माल पीढ़ियूं आहिनि, जेके नंढे माल जी या वॾे माल जी, उहो पीढ़ी बि जेको तालके हुसैन बख्श मरी में लॻे थी, उन्हनि जो फंड बि मिरपुर ख़ासि में इस्तेमालु थिए थो। मगर मिरपुर ख़ासि में फंड त इस्तेमालु थिए थो, ख़बर न आहे किथे थो इस्तेमालु थिए। ग़रीब मिसकिन पोरियत माण्हू जेके आहिनि उहे परेशान लॻा पिया आहिनि। शहर में पीअण जो पाणी कोन्हे, सफ़ाई जो निज़ाम सही कोन्हे, ड्रेनेज सिस्टम सॼो तबाह लॻो पिया। माण्हू जेको आहे गुरबत सबबु जेको सरापा जेके एहतजाज बि कनि था, या किन जे मासूम ॿारनि जे बीमार हुजनि था, प्रेस क्लबनि ते अचनि था, मगर हिते जी ज़िले जी इंतिज़ामिया चाहे हितां जा चूंडियल नुमाइंदा ख़बर न आहे या त निंड में सुतल आहिनि। अहिड़ी साॻी सूरत हाल आहे हिकु रहीम नगर जो जेको ही घरु आहे, हिकु न्याणी पुरसरार बीमारी में मुब्तला आहे। हिन न्याणी जा चओ तव्हांखे ही जेके फुटेज ॾेखारे थो हिननि माण्हुनि जी छा हालत आहे, कहिड़े नमूने ही ज़िंदगी गुज़ारनि था, मगर असांजा हितां जा जेका इंतिज़ामिया या असांजा चूंडियल नुमाइंदनि खे शायदि ख़बर न आहे। उन हवाले सां अॼु असांजी सॼे ज़िले जी सूरत हाल मालूम करण लाइ असां पंहिंजे रिपोर्टरनि खे हिन वक़्तु असां जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे सिंधड़ी तालके जो रिपोर्टर मंज़ूर शर, अचो त हुन सां मंज़ूर शर सां ॻाल्हि ॿोल करियूं त सिंधड़ी तालके जी छा सूरत हाल आहे। हुकूमत पारां सिहत ऐं तइलीम ते वॾियूं दावाऊं कयूं वञनि थियूं, मगर असां ॾिसंदा आहियूं त जेकॾहिं ख़ुदा न ख़ासा हिकिड़ो वाक़ियो थिए थो या बीमार माण्हू थिए थो, सिंधड़ी फुलडियूं हिंगोरनू गिरोड शरीफ़ उन पासे जा माण्हू मिरपुर सिविल हॉस्पिटल में ईंदा आहिनि। हिते बि डॉक्टरनि जी मुबैना लापरवाही ऐं गफ़लत जे करे या ग़रीब माण्हू हुअण जे करे हिननि खे रेफर सेंटर ठाहे छॾींदा आहिनि, त हिनखे हैदराबाद जा मोकिलींदा आहिनि, त सिहत में खाते में करोड़े रुपया फंड त अचनि था, उहे किथे था ख़र्च थियनि। सूबाई वज़ीर सिहत जूं बि वॾियूं दावाऊं हुयूं त असीं सिहत में सुधारो आणींदासीं। उन हवाले सां असां सिंधड़ी जे रिपोर्टर मंज़ूर शहर खे ॻाल्हि ॿोल कंदा। मंज़ूर, सिंधड़ी तालको उन में छा सूरत हाल आहे ऐं उन में सिहत जूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि? उतां जा माण्हू असीं ॾिसंदा आहियूं, खोड़ सारा माण्हू मिरपुर जे सिविल हॉस्पिटल में ईंदा आहिनि, उहे परेशान हूंदा आहिनि। उते जी सिहत जी सूरत हाल छा आहे? सिंधड़ी तालको जेको अरबाब जे दौरे हुकूमत में वजूद में आयो, उन बैद सियासी हवाले सां हिन खे केतिरा ई दफ़ा रद्द कयो वियो ऐं केतिरा ई दफ़ा उन खे बहाल कयो वियो। सिंधड़ी तालको जेको अंबनि जे हवाले सां पूरी दुनिया में मशहूरु आहे, सिंधड़ी तालके में बुनियादी सिहत जे सहूलियतुनि जो वॾो फुक़दान आहे। हिते बुनियादी सहूलियतूं न हुअण जे बराबरि आहिनि। हिते जी ॿहिराड़ी ऐं पुठिते पियल आवाम जिथे सिहत जूं मेन सहूलियतूं हुजणु खपनि, उते जेके सिहत जूं सहूलियतूं न हुअणु खपे, न हुअण करे हितां जे जेके माण्हू आहिनि उहे ॿहिराड़ीअ जा माण्हू शहर जे मुख़्तलिफ़ इस्पतालनि ऐं सेंटरनि जो रुख़ कनि था। हिते बुनियादी सिहत मर्कज़ तालके इस्पताल जो दर्जो रूरल हेल्थ सेंटर फुलडियूं खे ॾिनो वियो, पर उन इस्पताल में सहूलियतुनि जी खोट हुअण करे उहा इस्पताल आवाम खे उहो लाभ न ॾेई सघी। बुनियादी सिहत मर्कज़ फुलहडियूं में 4 ड्यूटी डॉक्टरनि जे बजाए हिन वक़्तु हिकु डॉक्टर कमु करे रहियो आहे, जेको पिणु 11 खां 12 बजे ड्यूटीअ ते ईंदो आहे ऐं 2 बजे हू वापसि हलियो वेंदो आहे। उन खां अलावा ॾंदनि जो स्पेशल मशीनरी त करोड़नि रुपयनि जी मशीनरी रूरल हेल्थ सेंटर में पियल आहे, पर उते जेको डेंटल सर्जन न हुअण करे उहा जेका मशीनरी पिणु कंहिं कम जी न रही आहे। उन खां अलावा इस्पताल में सफ़ाईअ जी सहूलियत न हुअण जे करे उते जेको आहे सो गंदगीअ जा ढेर नज़र अची रहिया आहिनि ऐं उते जेको आहे सो बेडनि जी इहा सूरत हाल आहे त उते कुता ऐं ॿियूं जेके जानवर पालतू जानवर उते जेके आहिनि घुमंदे फिरंदे नज़र अचनि था। उन खां अलावा हिते जेका असां दवाऊं जेका डॉक्टर आहिनि, राति जे वक़्तु को डॉक्टर जेको आहे सो नज़र न ईंदो आहे। राति जो जेका ड्यूटी डॉक्टर आहिनि उहे जेके आहिनि पंहिंजे घरनि में सुतल हूंदा आहिनि। जेकॾहिं को एमरजेंसी वारो मरीज़ ईंदो आहे त उहो जेको आहे सो उते तड़पी दम ॾींदो आहे, या त वरी उनखे जेका वारिस आहिनि उनखे जेको आहे सो मीरपुर ख़ासि सांगड़ या ॿियनि इस्पतालनि न खणी वेंदा आहिनि। उते हाणे हिन वक़्तु जेको आहे सो दवाउनि जी जेका हवाले सां ॻाल्हि कंदो हलां त दवाऊं जेका असां मिलंदियूं त काफ़ी आहिनि, पर जेका उहे आवाम खे न ॾिनियूं वेंदियूं आहिनि ऐं उहे एक्सपायर थियण बैदि उहे उछलियूं वेंदियूं आहिनि। जी नज़ीर।
पर असांखे ॿुधाईंदो त सिंधड़ी तालको हमेशह असां ॾिठो आहे त अधु मिरपुखास में रहियो आहे, अधु तालको जेके यूनियन काउंसिलूं खिपे में रहियूं आहिनि, उते जा माण्हू हमेशह परेशान हूंदा आहिनि। जेकॾहिं को हुननि जा मसइला थियनि था त हुननि जूं कुझु ऑफिसूं मिरपुखास में लॻनि थियूं या कुझु हुननि जूं खिपरे में लॻनि थियूं। हींअर भला ताज़ो जेके तकबंदियूं थियूं आहिनि ऐं उन्हनि जे हवाले सां तव्हां ॿुधाइजो जो हींअर जेके नयूं तकबंदियूं थियूं आहिनि सिंधड़ी तालके जे हवाले सां या हुते जे माण्हुनि जा छा राया आहिनि। तालका सिंधड़ी शुरूअ में 6 जेको आहे सो यूनियन काउंसिलनि ते मुश्तमिल हो। हिन वक़्तु उन्हनि 6 यूनियन काउंसिलनि खे वधाए हींअर जेको आहे सो 10 यूनियन काउंसिलूं कयूं वयूं आहिनि। नयूं जेके यूसियूं आहिनि उन्हनि में जेको आहे सो सिंधड़ी, झुड़बी, चिटोड़ी इहे जेके से शामिलु कयूं वयूं आहिनि। उन्हनि जा जेके कुझु यूसी जेके नयूं ठाहियूं वयूं आहिनि उन्हनि जा हेड क्वार्टर जेका हिकु सियासी पार्टीअ जे जेको आहे सो कारकुननि जे ॻोठ में ठाहिया विया आहिनि, जिथे जेको आवाम खे जेको आहे सो आवाम जो चवणु आहे त उहे असांजे लाइ को फ़ाइदो न ॾेई सघिया आहिनि। उहे जेके हेड क्वार्टर आहिनि उहे सिर्फ़ु उते जा जेके पार्टी वर्कर आहिनि या पार्टी कारकुन आहिनि उहे उते पंहिंजूं बिल्डिंगूं ठहिराईंदा ऐं उते पंहिंजो अमलो मुक़ररु कराईंदा। ऐं जेको आहे सो जेकॾहिं यूसी जे माण्हूअ खे को कमु पवंदो त उहो जेके आहे सो उन जेका पार्टी वर्कर जे ॻोठ जो रुख इख़्तियार कंदा ऐं यूसीअ जे कमकार लाइ उते वेंदा। इन करे उते जी आवाम जा पिणु केतिरा ई दफ़ा इन जेका हेड क्वार्टरनि जे हवाले सां एहतिजाज पिणु कया विया आहिनि, पर अञा ताईं को रद्द अमल साम्हूं न आयो आहे। जी नज़ीर, इहो ॿुधाइजो त तालके सिंधड़ी में रोड रस्तनि जी छा सूरत हाल आहे। असां त ॾिसंदा आहियूं त तालके सिंधड़ी आहे, जीअं मां हिंगोरने वञूं था या फुलेडी वञूं था या गिरोड शरीफ़ ॾे माण्हू वञे थो। गिरोड शरीफ़ उते हिकिड़ी वॾी दरगाह आहे जिते साओ सूमर लॻंदो आहे, सॼी सिंध खां माण्हू ईंदा आहिनि। उते जी भला रोड रस्तनि जी छा सूरत हाल आहे। ताज़ो हींअर जेको आहे पीपल्स पार्टी जे माण्हुनि खे, तव्हांजे चूंडियल नुमाइंदनि खे स्कीमूं मिलियूं आहिनि जंहिंमें सीसी रोड समेत जेको आहे उहो रोड मिलियल आहिनि, उते जी छा सूरत हाल आहे। तालका सिंधड़ीअ में हिन वक़्तु रोडनि जी सूरत हाल बाबति तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका सिंधड़ी तालके जे रोडनि रस्तनि में हिन वक़्तु तालका सिंधड़ीअ जो यूनियन काउंसिल फुलहजूं जेको वॾे में वॾो तालके जो शहर आहे उते 2 करोड़ 40 लख जी लागत सां 2 किलोमीटर रोड जो कमु जेको आहे सो रोड मंज़ूर थियो, जेको पीपल्स पार्टी जी सिंध काउंसिल मेंबर जो जेको आहे ठेको आहे उन जेको आहे सो रोड जी सत्यानाश करे उते जेको आहे सो फंड हड़प कया आहिनि ऐं रिकॉर्ड करप्शन कई आहे। उन जेको आहे सो उते रोड जो जेको आहे सो 6 इंच जी जेका असां भराई आहे, पर 6 इंच में जेको मटीरियल आहे रेती बजरी पत्थर जेको आहे सो उहो 2 नंबर इस्तेमालु करे हिन वक़्तु जेको आहे सो आवाम जो मौक़ुफ़ बि इहो आहे त 2 करोड़ 40 लख जे ठेके मां हिन वक़्तु सिर्फ़ु 30 लख जो बि कमु न थियो आहे ऐं बाक़ी उहो रक़म हड़प करे वियो आहे। उन खां अलावा हितां मीरपुर ख़ासि खां वेंदे काठड़ी रोड जेको रिपेयरिंग जो कमु आहे उहो बि पीपीए जेको आहे सो कारकुन खे ॾिनो वियो आहे, जंहिं छा कयो आहे जेको उते पत्थर सिर्फ़ु टुकरनि में लाहे जेका असां जीअं अव्हांखे मिसाल ॾींदो हलां त जीअं जुतीअ खे जेको आहे चती हणबी आहे ईअं रोडनि खे चती हणी हुन जेका असां करोड़नि रुपयनि जा फंड हड़प कया आहिनि। जी भला इन सां गॾु तालके सिंधड़ी जी वॾी टीएमए आहे जंहिंमें गुज़िरियल केतिरे अरसे खां 2-टे दफ़ा असां ॾिठो त उते फंड बि करोड़ रुपया आहिनि, एंटी करप्शन जा छापा बि लॻा हुआ ऐं उते इहा बि सूरत हाल हुई त फंड जेके जारी थिया ते ठेकेदारनि पंहिंजा ठेका खयां ते उते जॻह सिर्फ़ु कागज़नि में उहो पैसा हुआ। हाणे भला छा सिंधड़ी तालके हिननि जे टीएमए जी जेका सूरत हाल आहे। टीएमओ सिंधड़ी जिते किथे ओवरऑल सिंध में करप्शन जा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। उन सां गॾोगॾु सिंधड़ी तालके में टीएमओ जी जेका आहे सा करप्शन जेका असां रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। टीएमओ सिंधड़ी जेको बि आहे कंहिं पार्टीअ जो रखरायल हूंदो आहे त उहो उन ई पार्टीअ जा जेके आहिनि उहे उन खां जेको आहे सो फंड हड़प कराईंदा आहिनि। हिन वक़्तु टीएमओ सिंधड़ीअ में 174 मुलाज़िम कमु करे रहिया आहिनि, पर तव्हां जॾहिं उन्हनि खे ॾिसंदो त हिन वक़्तु जेको आहे सो 5 खां 10 मुलाज़िम बि ऑफिस में वेठल नज़र न ईंदा आहिनि। ऐं उते जेका असां मशीनरी टीएमओ जी मशीनरी फायर ब्रिगेड जी असां मिसाल ॾींदा हलूं त फायर ब्रिगेड जेको आहे सो हुननि वटि एसि ताईं जेको आहे सो तेल जा पैसा न आहिनि जो फायर ब्रिगेड में तेल विझी कंहिं एमरजेंसी खे मुंहुं ॾियण जे लाइ उन फायर ब्रिगेड खे बाहि विसाइण लाइ मोकिले सघे। हुन जेका तालके टीएमए जी बजट आहे 1 करोड़ 20 लख रुपया जेका असां हुनजी माहाना जेका असां फंडिंग आहे, पर इहा जेका असां ख़बर न आहे त
कहिड़े पासे थी वञे ऐं कहिड़ा जेका आहिनि सियासी जेका उन्हनि खां जेका असां खणनि था। पर हिन वक़्तु जेका असां TMO जे ख़ज़ाने में का शइ न आहे। हिन वक़्तु जेको TM सिंधड़ीअ जो मां तव्हांजी मालूमात में इज़ाफ़ो कंदो हलां त सिंधड़ी तालके जे जेको आहे सो अकाउंट उहो सांगड़ मुंतक़िल कयो वियो आहे। उहो छो कयो वियो आहे उहा आवाम खे आउं ॿुधाईंदो हलां त इहा बि हिकु करप्शन जी कड़ी आहे। जी अक्सर तव्हांजे तालके जूं इहे शिकायतूं हूंदियूं त मंशात या कची शराब या आम हूंदी आहे त जी गुज़िरियल अॻे रमज़ान खां या कुझु में हिते त एक्साइज़ डिपार्टमेंट बि आहे, पर असां इहो ॾिसूं था त एक्साइज़ डिपार्टमेंट त सिर्फ़ु रोडनि ते बि मंथलियूं वठे थो या वाक कनि था, मीडिया वारनि खे घुराइनि था, ख़बरूं पंहिंजूं लॻाराइनि था। बाक़ी हिननि जो डिपार्टमेंट बि करप्शन जे वर चढ़ियल आहे। हितां जा जेके ऑफिसर आहिनि सॼो ॾींहुं हिननि जा जेका पुलिस एहलकार आहिनि एक्साइज़ वारनि जा फुरी मारीअ चकर में आहिनि। ऐं जेकॾहिं को वाक थींदो आहे त साफ़ हिन खे मिनथूं करे पंहिंजूं ख़बरूं हणंदा आहिनि। या तालका सिंधड़ीअ में मंशात जा जेके अॾा आहिनि, कारखाना, फैक्ट्रियुनि जी सूरत में हलनि पिया। कुझु वर्षो अॻु में SSP मीरपुर ख़ासि उस्मान गनी सिद्दीकी जी कोशिशनि खां पोइ कुझु ॾींहंनि जे लाइ उनखे जेको आहे सो बंदि कयो वियो, ख़तमु कयो वियो। पर उन खां पोइ हाणे जेको आहे सो उनखे कमाईअ जो ज़रियो ठाहियो वियो आहे। हर शहर, हर गली, हर मोहल्ले में उते जेके आहे कारखाना हलनि पिया। उन जी जेको आहे सो सिंधड़ी तालके जा मुख़्तलिफ़ शहर आहिनि, घिरोड शरीफ़, फुलजूं, आथणा मोरी, उन खां अलावा हिंगोरनू, सिंधड़ी, इन्हनि शहरनि में जेको आहे सो मंशात, 2100, गुटको ऐं शराब, कचो शराब, इन खां अलावा चर्स, अफ़ीम, हर तरह जो जेको आहे सो नशो हली रहियो आहे, जंहिं करे असांजो नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। ऐं उते जेका आहे पुलिस जी का रिट नज़र नथी अचे। पुलिस जेको आहे सो हिन वक़्तु जेको शुरूअ में SSP जी कोशिशनि खां पोइ बंदि करायो त पुलिस हिन वक़्तु जेको आहे सो कमाई जो ज़रियो बणाईंदे उनखां ॻरियूं रिश्वतूं वठी, ॻरियूं जेके असां उहे वठी उन्हनि खे खुलेआम इजाज़त ॾेई छॾी आहे। भला अमन सूरत हल पहिरीं त तव्हां वटि हमेशह ख़राबु हूंदी, तव्हांजा माण्हू हमेशह एहतिजाज कंदा हुआ ऐं रोडनि ते वेंदा हुआ, प्रेस क्लबनि ते वेंदा हुआ। हाणे पर अमन जी हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? सिंधड़ी तालके में अमन जी सूरत हाल जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त SSP मीरपुर ख़ास जी कोशिशनि खां हिन वक़्तु सिंधड़ी तालके जी में अमन जी सूरत हाल काफ़ी बहितर आहे। अॻे जी बनिस्बत अॻे जीअं जेको आहे सो वॾो किराइम जो रेशो हुयो, हिन वक़्तु उहो घटिजी जेको आहे सो बिल्कुलु ई घटि नज़र अची रहियो आहे। पर हींअर बि किथे किथे जेके आहिनि से चोरी ऐं फुर जा वाक़ियात नज़र अचनि था, कुझु रिकॉर्ड थिया आहिनि। बहरहाल अॻे जी सूरत हाल खां हिन वक़्तु घटि आहे। मंज़ूर, महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, ही सिंधड़ी तालके जो सिंध TV जो रिपोर्टर हो जेको पंहिंजे इलाइक़े जे हिसाब सां ॿुधाए रहियो हो त सिंधड़ी तालको जेको पूरो अमन शहर हो, पर हींअर बि अमन जी सूरत हाल त बहितर आहे। मगर अञा ताईं बि उते जेके कचे शराब जो भठियूं या गुटका या मैनपुरियूं या मंशात जेका आहे उहा सारे आम हले थी। उन खां अलावा जेके हितां जा फंड जेके तालके सिंधड़ी जा उहे खिपरो में हलिया विया आहिनि, उहो छाजे करे, उहो केरु खिपरो ॾांहुं फंड खणी विया आहिनि, उहो सभिनी माण्हुनि खे ख़बर हूंदी। जेको ताज़ो हींअर सिंध हुकूमत या वज़ीरनि या कामोरनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो ऑपरेशन हले पियो या उन्हनि जी करप्शन जा जेके सबूत मिलनि था उन ते कार्रवाई थियनि थियूं। इन साॻे तालके सिंधड़ी में केतिरे ई दफ़ा एंटी करप्शन पारां छापा पाया विया आहिनि, मगर अॼु ताईं उते उन TMA में हिन वक़्तु ताईं बि जेका आहे करप्शन जारी आहे। नाज़रीन, वठूं नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे जेको नओं तालको ठहियो आहे तालके शुजाबाद जे नाले सां। जेको हींअर उहो तालको जेको आहे पहिरीं 4 यूनियन काउंसिल ते मुश्तमिल हो, हाणे उहो तालको जेको आहे टाउन म्यूनसिपल कमेटी जेको 26 वार्डनि में शामिलु थियो आहे। उन हवाले सां असांजो जेको मीरवा गोरचाणी रिपोर्टर आहे खुशहाल दास अचो त उन हवाले सां हुन सां ॻाल्हि ॿोल। खुशहाल, मीरवा गोरचाणी हाणे जेको तालको शुजाबाद थियो आहे, हिन तालके जा बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि? सही, मीरवा गोरचाणी जेको तालको शुजाबाद हो हाणे हुनखे 26 वार्डनि में ठाहियो वियो आहे। ऐं हिते जेको बुनियादी मसइला आहिनि, वाटर सप्लाई खां वठी पाणी जे पीअण खां वठी सिहत खां वठी मुख़्तलिफ़ तमामु घणा मसइलनि जा अंबार लॻल आहिनि। हिते सिहत जे हिसाब सां तव्हां असांजे मीरवा गोरचाणी जी सिविल अस्पताल में तव्हां जेके आहिनि से डॉक्टर जेके 19 ग्रेड जा 5 डॉक्टर आहिनि ऐं 18 ग्रेड जा 3 डॉक्टर आहिनि, जॾहिं त वधीक हुजणु खपनि 70 स्केल जा, उहे त सिर्फ़ु हिकिड़ो ई डॉक्टर आहे। जे इहे मुंहिंजे ख़्याल उते जे माण्हुनि जो चवणु आहे त इहे सियासी भर्तियूं थियल आहिनि। जेके स्पेशल डॉक्टर आहिनि 19 ग्रेड जा उहे 5 लॻाया विया आहिनि। उहे जेके आहिनि से जेके पंहिंजे मनपसंदि हिसाब सां ड्यूटियूं कनि था ऐं जेके नाइट में जेके ड्यूटियूं आहिनि उहे आम माण्हू जे सहूलियतुनि जे मुताबिक़ न आहिनि।
ऐं सुबुह जे टाइम जेका जनरल ड्यूटी आहे 2 वॻे ताईं, उन में ख़ासि तौर ते उते जे माण्हुनि खां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थिए थी, उहे चवनि था त असांखे दवायूं हिते नथियूं ॾिनियूं वञनि, असांखे जेका पर्ची लिखी ॾियनि था, ॿाहिरि मेडिकल स्टोरनि अथव, असां दवा ख़रीद करण ते मजबूर आहियूं। ऐं असांखे गैस्ट्रो जा तमामु घणा मरीज़ उते आहिनि। मुंहिंजी डॉक्टर जे इंचार्ज सां, उते जे मेडिकल सुपरिटेंडेंट सां ॻाल्हि ॿोल थी, उन चवनि त असांखे 370 हे मई में जेके आहिनि से पेशेंट जेके रजिस्टर्ड थिया आहिनि, ऐं उन्हनि खे असां हिन सिविल अस्पताल मां जेको रूरल हेल्थ सेंटर मीरवा आहे उन में दवायूं ॾिनियूं आहिनि। बाक़ी रही ॻाल्हि मीरवा टाउन कमेटी में, उते पाणी तमामु, तव्हां ईअं सम्झो त माण्हू गटर जो पाणी पीअण लाइ कासिर आहिनि। ऐं हुते जेको आहे सो मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, पाड़ा आहिनि, सुमरा कॉलोनी आहे, मॉडल टाउन आहे, मेंगवाड़ पाड़ो आहे, बाबू थेबो कॉलोनी आहे, उन में पाणी 6 महीननि 7 महीननि ताईं पाणी नथो पहुचे। उते जी वीचारियूं मायूं आहिनि, सॼो ॾींहुं दिलनि ते कच्छनि ते दॿा खणी मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां वञी पाणी, ईअं सम्झो जीअं फ़क़ीर माण्हू पिने थो दर दर, ईअं पिने पंहिंजे ॿारनि खे उञ विझाइण लाइ उहे पाणी खणी अचनि थियूं। सॼो ॾींहुं उन्हनि जो जेको सम्झो उन्हनि जी ड्यूटी लॻल आहे हिन पाणी ते, ऐं उते पाणी जी सूरत हाल तमामु संगीन आहे। पर मीरवा गोरचाणी में समाजी बुरायूं ऐं पुलिस खे रोकण जो कहिड़ो किरदारु आहे हुते? साईं, असांजे मीरवा गोरचाणी तालके शुजाबाद में ख़ासि करे तव्हां मीरवा गोरचाणी सिटी खे ॾिसंदव, उन जे पासनि जे ॻोठ आहिनि जेके खोंबड़ी आहे, मेवो लिगारी आहे, बूरजी आहे, गिदू रोड आहे, या खणी मीरवा शहर खे चइजे। मीरवा शहर में सरेआम ज़हरीले गुटको जो विकिरो थिए थो, जेको कोट गुलामनि मां सुबुह जो सर्वे हिकिड़ी लोकल बस में बोरियुनि जे शिकल में भरिजी अचे थो। ऐं मीरवा जो जेको मोड़ आहे बाबू थेबो कॉलोनी जो, उते लहे थो। उते जो हिकिड़ो रांगड़ आहे जंहिंजो साजिद नालो ॿुधायो वञे थो, उहो पूरे शहर में जेको सप्लाई करे थो। ऐं उते जी जेकी मक़ामी इंतिज़ामिया आहे उहो ख़ामोश नज़र अचे थी। भला उते जी इहा सूरत हाल असांखे ॿुधायो। भला बिजली तक़रीबन इहो सॼो ॾिसो पिया, सॼे मुल्क जो त इशू आहे, ख़ासि तौर ते शहरी इलाइक़नि में वरी बि कुझु न कुझु हूंदी आहे। ऐं मीरवा गोरचाणी तोड़े तालको शुजाबाद सॼो कुझु ॿाराड़ी इलाइक़ा आहिनि, उते जी छा सूरत हाल आहे? सही ओवरऑल पूरे पाकिस्तान खे ॾिठो वञे त पर मीरवा जी सूरत हाल हिकिड़ो अजीब आहे। हिते जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में कुंडी सिस्टम लॻल आहे, ऐं जेके माण्हू लाइट मीटर जे हिसाब सां लाइट हलनि था क़ानूनी तौर ते, जेके माण्हू 200, 400, 500 जो बिल पियारनि था, कुझु माण्हुनि जे कुंडी सिस्टम जे करे 3-3, 4-4 ॾींहं लाइट जेका बंदि कई वञे थी, उन्हनि खे सज़ा ॾियण लाइ, हालांकि क़ानून में ईअं न आहे, जेके माण्हू बिजली जो बिल पियारनि था तव्हां उन जी लाइट हलणु ॾियो, जेके माण्हू कुंडियूं लॻाए वेठा आहिनि उन्हनि जी लाइट कटे छॾो। आम माण्हू जी ज़िंदगी जेका अज़ाब थिए पई, उनखे जेको ख़ासि करे जेके हुते मीटर रीडर आहिनि, लाइन मैन आहिनि, उहे अमीर थी विया आहिनि, जिन जो पघार 2500 खां 25,000 खां 30,000 या 20,000 आहे। उन्हनि जे अवां घर वञी ॾिसंदो 50-50 लख रुपए जो घर ठहियो पियो आहे, चढ़ण लाइ उन्हनि वटि गाॾी आहे, ॿिया हुननि जी का बि आमदनी न आहे। इहो जेकॾहिं उते जी आवाम जी हिकिड़ी डिमांड आहे त इहो नेप खां या आला हिकिड़े सरकारी इदारे खां उन्हनि जी जांच कराई वञे त इहे माण्हू रातो राति अमीर कीअं थिया, ऐं उते जा मिसकिन माण्हू लाइट जे हिसाब सां कीअं कसम परसी वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया। खुशहाल, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां खुशहाल जा वीचार ॿुधाईंदा। हिननि जो इहो चवणु हो त टाउन कमेटी उते मीरवा गोरचाणी में आहे, मगर उते जा माण्हू जेके पीअण जे पाणी लाइ परेशान, उते जा जेको ड्रेनेज सिस्टम मुकमल तबाह लॻो पिया, उते जा जेके फंड आहिनि उन टाउन कमेटी जो केतिरे अरसे खां इंचार्ज रहियल जेको उते जो बि इंचार्ज आहे, ऐं मिरपुर ख़ासि में बि उहो इंचार्ज आहे, ऐं उहो साॻियो मिरपुर ख़ासि तालके में ई शामिलु थिए थी। उन तालके जी जेका हॉस्पिटल आहे उन जी तव्हां हालति ॾिसो, हुननि जे बेडनि जी तव्हां हालति ॾिसो, हुते सफ़ाई जो इंतज़ाम ॾिसो। जेको हिकिड़ो नंढड़ो तालको जेको आहे, ऐं उहो हाणे त म्यूनिसिपल कमेटी जो दर्जो उनखे ॾिनो वियो आहे, पर उते मासूम जेके ॿारड़ा बीमारी में मुब्तला थी अचनि था उहे ई पटनि ते पिया आहिनि। हुतां जा जेके डॉक्टर आहिनि उहो केरु उते पुछा करण वारो कोन्हे, ऐं हितां जी जेका ज़िले इंतिज़ामिया बि उन्हनि खे डॉक्टरनि खे पुछा करण जे न हुअण जे करे हुतां जा जेके माण्हू बीमारियुनि में मुब्तला आहिनि, हुतां जा माण्हू जेके सख़्तु परेशानी में मुब्तला आहिनि। नाज़रीन, हाणे असां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे कोट गुलाम जो रिपोर्टर जावेद कालरू। पर जावेद कालरू खां ॻाल्हि ॿोल करण खां पहिरीं असीं हिकिड़ा तव्हांखे उहे क्लिप ॾेखारियूं जेके मिरपुर ख़ासि ज़िले जा गुरबत में पीड़ियल आहिनि, उन्हनि जी केरु सार संभाल कोन पियो लहे। हिते अंडरग्राउंड जो पुल जेको आहे मीर अल्लाह बचायो कॉलोनी में जुड़ियो किरियो जा जेके ही 4 मासूम ॿार आहिनि, जेके असीं तव्हांखे क्लिप था ॾेखारियूं।
इलाज लाइ असां वटि पैसा एतिरा कोन्हनि जो हिननि ॿारनि जो इलाज करो। नाज़रीन, ही जोड़ियो कीरियो जा जेके 4 मासूम ॿार आहिनि जेके बीमारी में या जेके ज़हनी तवाज़ुन सही कोन अथनि, गुरबत सबबि इलाज कोन पियो कराए सघे, इन्हनि जा तव्हांखे असां इहे ॾेखारिया हूंदा त हुननि जी हालत छा आहे। वीडियो लिंक ते असां सां हींअर मौजूदु आहे कोट गुलाम मोहम्मद जो रिपोर्टर जावेद कालरू। जावेद, कोट गुलाम मोहम्मद जी मजमूई सूरतहाल छा आहे, हुते जा बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि, उन्हनि जे हल लाइ चूंडियल नुमाइंदनि या ज़िले इंतिज़ामिया जो कहिड़ो किरदारु आहे? जी नज़ीर, तालको कोट गुलाम मोहम्मद हिकु तारीख़ी तालको आहे ऐं हीउ शहर जेको अंग्रेज़ कमिश्नर सन 1901 में जमड़ाऊ कैनाल जे खाॿे कब ते रिताबंदी ते ठारायो ऐं हिन शहर जा जेके रोड ऐं गलियूं तमामु वेकिरियूं ऐं हिकु जहिड़ियूं सिधियूं हुयूं ऐं उन हवाले सां जेकॾहिं चूंडियल नुमाइंदनि जो किरदारु ॾिसियो त उहो ज़ीरो जे बराबरि आहे। ऐं तालके कोट गुलाम मोहम्मद यानी कोट गुलाम मोहम्मद शहर जी आबादी 30,000 खां वधीक आहे। ऐं शहर जा जेके वेकिरा रोड आहे उन्हनि ते लैंड माफ़िया जा कब्ज़ा आहिनि ऐं तरक़ियाती कमु को बि न थियो आहे, माना ईअं सम्झो त ज़ीरो जे बराबरि आहे। उन हिसाब सां जेके हल्की बारिश पए थी त शहर कोट गुलाम स्टेशन रोड आहे, फैक्ट्री रोड आहे या लेडीज़ मार्केट आहे, सिविल अस्पताल रोड आहे, उहो पाणी हेठि अची वञनि था। गटरनि जो जेको गंदो पाणी आहे उहो रोडनि मथे बीठो आहे। जॾहिं हींअर बि जेको गुज़िरियल बरसाति पई हुई, हल्की बरसाति हुई, उन में बि जेको आहे वॾो पाणी जेको रोडनि जे मथे बीठल हो, गटरनि जो पाणी। ऐं ॿिए हिसाब सां ॾिसो वञे त कोट गुलाम मोहम्मद शहर में जेके वाटर सप्लाई जो सिस्टम आहे ऐं ड्रेनेज सिस्टम आहे उहो बि नाकार आहे। ड्रेनेज सिस्टम जेको नाकार आहे ऐं वाटर सप्लाई जेके लाइनूं आहिनि, पीअण जो पाणी जेको आहे उहो लाइननि जो गटरनि जो पाणी उन लाइननि मां माण्हू इस्तेमालु करे रहिया आहिनि। उन करे माण्हुनि में बीमारियूं पैदा थी रहियूं आहिनि। उन खां अलावा जेके शहर में सिहत जे हवाले सां तालका हॉस्पिटल पिणु हिकु आहे, उन में जेको ऑपरेशन थिएटर आहे जंहिंमें सामान चोरी थी विया आहिनि ऐं लेबार्टी जो जेको टेक्नीशियन आहे, लेबार्टी टेक्नीशियन जेको ड्यूटी नथो ॾिए, पंहिंजी ज़ाती अस्पताल आहे उहो हलाए पियो। उन हवाले सां जेके हुते मरीज़नि खे दवाऊं पिणु नथियूं मिलनि। दवाऊं जेके आहिनि अमलो जेको पंहिंजे अस्पतालूं आहिनि जे ख़ानगी, उन में ख़ानगी अस्पतालुनि में जेको अमलो आहे उहो दवाऊं उन अस्पताल में खणी वञे पियो। जी नज़ीर, पर इहो असांखे ॿुधाइजो त जीअं सॼे ज़िले में या सॼी सिंध में हुकूमत पारां हिकु जेके मुहिम हिकु शुरू कई हुई, जेके हद दख़लियूं या इंक्रोचमेंट, कोट गुलाम जी भला छा सूरत हाल आहे? नज़ीर, जेको मुहिम हलाई हुई त तव्हां सम्झो तालके कोट गुलाम मोहम्मद में नाले मात्र हलाई हुई। जेके ग़रीबनि जा रेड़ा हुआ या केबिन हुयो उन्हनि खे हटायो। उन खां पोइ वरी वापसी ॿीहर जेके हद दख़लियूं शुरू थी वियूं आहिनि। जॾहिं शहर में जेके सरकारी प्लाट आहिनि, रेलवे स्टेशन आहे, लोकल बोर्ड जा प्लाट आहिनि, जानवर जी अस्पताल जा प्लाट आहिनि, उन ते बास लैंड माफ़िया कब्ज़ा करे छॾिया आहिनि। हाणे उन सां गॾोगॾु हाणे जेके आपाशी जे प्लाटनि ते बि कब्ज़ा थियनि पिया। आपाशी जे प्लाटनि ते कब्ज़ा थियण जे करे हिकु त जेको शहर ॻोठ जेके ॿुॾण जो ख़तरो आहे ऐं ॿियो त जेके ज़रई फ़सुल आहिनि उन्हनि खे बि वॾो नुक़सानु थी सघे थो। ऐं उन खां अलावा जेके तालके कोट गुलाम मोहम्मद जा जेके मेन रोड आहिनि, मुख्य मेन रोड आहिनि, मीरवा खां सामारो रोड आहे, मीरवा खां कोट गुलाम मोहम्मद आहे, रामजागो खां कोट गुलाम मोहम्मद रोड आहे ऐं ॿिया आसपास जा रोड आहिनि उहे टुटी तबाह थी विया आहिनि। ऐं जॾहिं त जेको चवनि था त मीरवा खां सामारे रोड ताईं जेके 27 करोड़ रुपया मंज़ूरु थिया हुआ उहे बि हड़प कया विया आहिनि। कोट गुलाम मोहम्मद जेको मेगा प्रोजेक्ट में 22 करोड़ रुपया मंज़ूरु कया विया उहे फर्ज़ी कमु ॾेखारे हड़प कया विया आहिनि, जॾहिं त को बि तरक़ियाती कमु न थी सघियो आहे। भला कोट गुलाम जा आबादगार हमेशह सरापा एहतजाज हूंदा आहिनि। डायरेक्टर नारा कानाल ऑफिस जे अॻियां ॿाहिरि धरणो बि लॻायूं। उन खां अलावा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ टाइमनि ते हिते मिरपुखास में बि धरणा हणंदा आहिनि, कोट गुलाम में हणंदा आहिनि, डिगड़ी में बि उन्हनि जा एहतजाज रहिया आहिनि। पर उन्हनि जा भला मसइला हल थिया? हिन वक़्तु उन्हनि सां कहिड़ा मसइला आहिनि? नज़ीर, इन ॻाल्हि जो आउं चवंदुसि त जेके आपाशी अमलदारनि खे जेके पावर आहिनि उहे खसाया विया आहिनि। जेके पावर उहे MNA ऐं चूंडियल नुमाइंदनि वटि आहिनि। उन हिसाब सां जेके कानून जी वायोलेशन थिए पई, इरिगेशन में 12 खां वधीक गैर क़ानूनी करोड़ रुपए जी एवज़ डायरेक्ट वाटर कोर्स कढाया विया आहिनि। उन में जेको असांजा जेके PPMP आहिनि, कुझु उन्हनि जा वाटर कोर्स आहिनि, कुझु जेके पैसनि एवज़ कढाया विया आहिनि। उन खां पोइ जेके जमड़ाऊ कैनाल आहे, कोट गुलाम मोहम्मद माइनर आहे, दलेरी माइनर आहे, उन्हनि जे जेके साइडनि ते वॾे पैमाने ते कब्ज़ा कया विया आहिनि ऐं वाहन शाखनि जी खाटी न थी आहे। उन करे पाणी जो वॾो बहिरान पैदा थी रहियो आहे। उन सां गॾोगॾु आबाद करण लाइ जेको शहर में ॿिज ऐं भाण जेके मयारी न मिली रहिया आहिनि, एग्रीकल्चर जेको ज़िले इंतिज़ामिया एग्रीकल्चर जी, उहो असीं ॾिसूं था त कोट गुलाम मोहम्मद में जेके जाली ॿिज भाण विकिरो करनि था उन्हनि ते कार्रवाई करण जे बजाए उते 1500-2000 रुपया रिश्वत वठण में मसरूफ़ आहे।
जॾहिं त 90% जेको आबादी एग्रीकल्चर जी आहे, ज़रे जिन्सूं न मिलण जे करे, पाणी जी खोट जे करे उहो वॾी तबाही किनारे पहुतल आहे। जी नदी पर तव्हां इहो चओ था त कोट गुलाम सॼो जेको तालको बुनियादी सहूलियतनि खां महरूम आहे, मगर असीं तव्हांखे चऊं था, असां बि इहो ॾिठो आहे त कोट गुलाम मोहम्मद मंझां MNA मीर मुनवर चूंडजंदो आहे ऐं उतां जी सूबाई सीट ते जेको ताज़ो जेको आहे शामिलु थियल हो जमील भुरगड़ी, उहो पीपल्स पार्टी जो उतां जो MP आहे। छाजे करे भला इहे पावरफुल MNA तव्हां वटि आहे, पोइ बि तव्हां चओ था उते रोड रस्तनि जी सूरत हाल तमामु ख़राबु आहे, उते अधु दख़लियूं आहिनि, उते जेके माण्हुनि सां खोड़ सारा मसइला आहिनि, आबादगारनि सां मसइला आहिनि, पोइ हिननि चूंडियल नुमाइंदनि जो भला कहिड़ो किरदारु हूंदो आहे? जी नज़ीर, कोट गुलाम मोहम्मद जेको तक अचे थो PPMNA मीर मुनवर अली टालपुर ऐं PPMP रईस जमील अहमद भुरगड़ी साहिब जे, त असां ॾिसण में अचे थो त इन्हनि जी जेके एक्टिविटीज़ सफ़ा ज़ीरो आहे। जी कोट गुलाम मोहम्मद शहर आहे, तव्हांखे पहिरीं बि अर्ज़ु कयो त जेके बि रोड रस्ता टुटल आहिनि, ड्रेनेज सिस्टम नाकार आहे, इस्पतालनि में निज़ाम धर्म भरम आहे, दवाउनि जी खोट आहे। उन खां पोइ जॾहिं अॻिली इलेक्शन में हिननि ॻोठ वञी जे काननि गॾिजाणियुनि में माण्हुनि सां वाइदा कया, तव्हांखे नौकरियूं ॾींदासीं, जी गमन कालरू ॻोठ आहे, ॿियो ॻोठ आहिनि, उते जेके रोड ॾियण जा ऐलान कया, उहे रोड ऐलान रहिजी विया। जॾहिं न बेरोज़गारनि खे नौकरियूं मिलियूं आहिनि ऐं न ई वरी ॻोठनि में को तरक़ियाती कम थिया आहिनि। जॾहिं त शहरी अवाम तौरु ॻोठाणनि में न पीअण जे पाणी जी सहूलियत आहे ऐं उनखे अलावा न सिहत जी सहूलियत आहे, माण्हू दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। जी नदी जावेद, तव्हांजी महिरबानी वॾी। नाज़रीन, जावेद जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा त हिन जो इहो चवणो हो त तालको कोट गुलाम मोहम्मद जेको बुनियादी सहूलियतनि खां महरूम आहे, हिते खोड़ सारा मसइला आहिनि, एतिरे ताईं जेके नौजवाननि खे रोज़गार जा मौक़ा कोन पिया मिलनि। पर असीं पंहिंजे नाज़रीन खे इहो बि ॿुधाईंदा हलूं त मिरपुखास ज़िले में वधि खां वधि नौकरियूं जेके आहिनि कोट गुलाम मोहम्मद तालके खे मिलंदियूं आहिनि, चाहे हेल्थ में हुजनि, चाहे पुलिस में हुजनि, चाहे ॿियनि खातनि में हुजे। एतिरे ताईं जेके हुतां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि या उन्हनि खां अलावा उन्हनि जा जेके ख़ासि माण्हू आहिनि, उहे ऑफिसनि में मौजूदु हूंदा आहिनि, उन्हनि जे माण्हुनि जा फाइल खणी ईंदा आहिनि, उन्हनि खे नौकरियूं मिलंदियूं आहिनि। पर ख़ासि तौर ते मिरपुखास ज़िले में वधि खां वधि इन तालके खे नौकरियूं मिलनि थियूं। शायदि कुझु अहिड़ा बि नौजवान हूंदा जेके नज़रअंदाज़ थिया हूंदा। नाज़रीन, वटि हूंदा नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर हूंदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। असां सां गॾु हींअर वीडियो लिंक ते मौजूदु आहे झुॾे तालके जो रिपोर्टर शाहिद मजीद। झुॾे जो असीं तव्हांखे ॿुधाइण लाइ हलूं त 2011 में जीअं बरसातूं आयूं ती डिगड़ी खां करे नवकोट ताईं मुकमल जेको मेन रोड आहे तबाह लॻो पियो आहे, खॾा लॻा पिया आहिनि ऐं किरोड़े रुपयनि जा फंड बि अचनि था रोड्स खाते में, ख़बर न किथे था ख़र्च थियनि। झुॾे में जेको मिरपुखास खां मिठी रोड बि वञे थो, कोट गुलाम सामारो या कुंडरी वञे थो, पर उहो रोड मुकमल तबाह लॻो पियो आहे। उन खां अलावा झुॾे तालके में नवकोट जेको शहर अचे थो, हुनजो उन शहर में तक़रीबन 2.5 खां 3 फुटनि ताईं खॾा लॻा पिया आहिनि। रोडनि ते इंक्रोचमेंट आहे। माण्हू जेके हिन भलारे महीने में, रमज़ान जे महीने में वञनि था, उन्हनि खे सख़्तु परेशानी मुंहुं ॾिसणो थो पए। उन हवाले सां अचो त शाहिद मजीद आहे असांजो रिपोर्टर सिंध TV जो झुॾे जो, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। शायद झुॾे तालके जा बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि, उन्हनि जे हल करण लाइ चूंडियल नुमाइंदनि जो या ज़िले इंतिज़ामिया जो कहिड़ो किरदारु आहे? नज़ीर, झुॾे जो जेको बुनियादी मसइलो आहे हू आहिनि उते जा चूंडियल नुमाइंदा। झुॾो जेको पीपल्स पार्टी जो गढ़ सम्झी वेंदो आहे, इन जो सबूत इहो आहे त सन 1986 खां वठी अॼु ॾींहुं ताईं उते जो जेको असांजो MP आहे पीपल्स पार्टी जो मीर हयात टालपुर, हिकिड़ो मज़बूत MP आहे। ऐं MNA जे हवाले सां ॾिसूं त मीर मनवर खान टालपुर जेको सदर आसिफ अली ज़रदारी जो भिणो आहे। इन बावजूद बि झुॾो तालको तक़रीबन तबाह थी चुको आहे। झुॾे तालके कौंसिल जी पोजीशन इहा आहे त जेका माहवार उनजी आमदनी आहे, जेको उनजी बजट अचे थी, हू 1.25 करोड़ रुपया उनजी बजट अचे थी। ऐं उन खां अलावा जेका सालियाना मालपीड़ी असांजे झुॾे में लॻे थी, हू तक़रीबन 3 करोड़ 3.5 करोड़ रुपए जी मालपीड़ी जी जेका ऑक्शन थिए थी उहा थिए थी। ऐं एतिरी बजट हुअण बावजूद झुॾे तालके जी सूरत हाल इहा आहे त उते न को रोड रस्ता आहिनि, जेका तरक़ियाती स्कीमूं आहिनि हू अधु में रहिजी वियूं आहिनि ऐं जाली भर्ती कयूं आहिनि। ऐं जेका पहिरीं मुलाज़िमनि जी जेका बजट हुई उहा बजट 48 लाख रुपया हुई, जंहिंखे हींअर जाली भर्तियूं करे वधाईंदे 1 करोड़ 2 लाख रुपया ताईं पहुचाए चुका आहिनि। कचा पका मुलाज़िम भर्ती कया आहिनि। उनजी पोजीशन इहा आहे त जेका पीपल्स पार्टी जा जेका जैला हुया, जेका उन्हनि जा अॻवान हुया, उन्हनि जे जेका वार्डनि ते मुलाज़िम कमु कंदा हुआ, जेका उन्हनि जा ड्राइवर आहिनि, उन्हनि खे बि नौकरियूं ॾेई उन्हनि जी पघारूं जेका आहे हू तालके कौंसिल मां उन्हनि कढियूं आहिनि ऐं जेका अञा ताईं जारी आहिनि। इन खां अलावा तालका कौंसिल जी पोजीशन इहा आहे, तालका कौंसिल में को बि मुलाज़िम ड्यूटी ॾियण लाइ तयारु कोन्हे।
तालके काउंसिल में मुलाज़िमनि जी तादाद 300 साढा 300 ताईं आहे, पर जॾहिं उते को माण्हू वञे थो पंहिंजो मसइलो खणी त उते न ई को नंढो मुलाज़िम नज़र अचे थो, न ई को वॾो ऑफिसर उते तालके में नज़र अचे थो। तालके जी जेका मशीनरियूं आहिनि, जेका फायर ब्रिगेड गाॾी आहे, उनमें तक़रीबन उनखे 7 साल थिया आहिनि, उनजा अञा ताईं त टायर ई बदिली न आहिनि थिया। जेका ट्रैक्टर आहे, बिल्कुलु 0 मीटर ट्रैक्टर उते बीठो आहे। हुन ट्रैक्टर जी पोजीशन इहा आहे त जॾहिं असां हुनखां पुछा कई त इहो ट्रैक्टर छाजे लाइ बीठो आहे बिल्कुलु 0 मीटर, त हुननि ॿुधायो त हिन में बैटरी असां वटि कोन्हे। बैटरी हिकिड़ी 15,000 जी बैटरी हुन में कोन्हे, जेका प्राइवेट उन्हनि ट्रैक्टर ट्राली हायर कई आहे, हुनजी मद में हर महीने जा तक़रीबन 50,000 रुपया हू हुनजो बिल कढींदा आहिनि। इन खां अलावा डीज़ल जे मद में ऐं जेका जाली कूड़ा बिल आहिनि, कोटेशन आहिनि, उनजी मद में माहवार लखें रुपया हू कढनि था। वॾे पैमाने ते करप्शन जारी आहे, पर जेके बि मुलाज़िम आहिनि उहे सभु जा सभु सिफ़ारिशी भर्ती थियल आहिनि। जी, जुॾे तालके में अक्सर शिकायतूं आयूं आहिनि त पीअण जे पाणी जी सख़्तु खोट आहे, उन खां अलावा पीअण जे पाणी में गटर जो पाणी मिक्स आहे, उन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? ड्रेनेज सिस्टम जो मसइलो इहो आहे त ड्रेनेज सिस्टम जो नाली जो को निज़ाम कोन्हे। सभु नालियुनि जा पाणी जेको आहे उहो रोडनि रस्तनि ते हूंदो आहे, ऐं वाटर सप्लाई जी सूरत हाल इहा आहे त अक्सर कॉलोनियुनि में पाणी नथो अचे। जुड़े जी मीर गुलाम हुसैन कॉलोनी आहे, जरवार पाड़ो आहे, ईदल पाड़ो आहे, ऐं रहीमाबाद कॉलोनी आहे, हाशिम कॉलोनी आहे। इन्हनि कॉलोनियुनि में अक्सर पाणी जी खोट हूंदी आहे। हुनजी वजह इहा आहे त जेका तालके कौंसिल में जेका मशीनूं हुयूं, उहो मशीनूं उन्हनि खपाए छॾियूं, ऐं जेका इंजन हुआ हू अलाए केॾांहुं विया, उन्हनि जी का ख़बर ई कोन्हे। हाणे चवनि था, बहानो कंदा आहिनि त असां वटि लाइट जो निज़ाम कोन्हे, लाइट घटि आहे, घटि वोल्टेज ते मशीनूं हलनि कोन्ह थियूं, लाइट ईंदी त पाणी वेंदो, इहा सूरत हाल आहे। इन खां अलावा हिकिड़ो वॾो मसइलो इहो आहे त जेको पीअण जो पाणी आहे, हुन में गटर जो पाणी मिक्स थो थिए। असां काफ़ी अरसे ताईं इन्हनि खे चयो आहे, बाक़ाइदा ॾेखारियो आहे त हीअ त ॾिसो, ही बाक़ाइदा गटर जो पाणी मिक्स थिए पियो, पर हुन ते को ध्यानु ॾियण लाइ तयारु न आहे। टोटल आउं सम्झां थो तक़रीबन हुन में 10 या 12,000 रुपए जो ख़र्चु हूंदो, पर हू ख़र्चु करण लाइ तयारु कोन्हे, छो त हुननि खे उहो ख़र्चु करिणो आहे जंहिंमें हुननि खे माल मिले। जुडे में अमन अमान जी सूरत हाल तमामु घणी ख़राबु हुई, पर इहो अलाह जो करम आहे त कुझु अरसे खां जेको नओं SP आयो आहे उस्मान गनी सिद्दीकी, हुनजे अचण सां थोरो अमन अमाल ते जेका काफ़ी बहितरी आई आहे। पर जुडे जी आवाम जेका आहे अञा बि पुलिस जी कारकर्दगी सां मुतमइन न आहे। छाजे करे त हू इहे ई चवनि था, जेसिताईं SP साहब आहिनि तेसिताईं त अमन आहे, जेसिताईं अगरि जेकॾहिं SP साहब हितां खां बदिली थी था वञनि त पोइ उन खां पोइ पुलिस त इहा ई साॻी हूंदी। त इन करे असां त सॼी जुड़े जी आवाम जो बि इहो ई चवणु आहे त SP साहब खे चवनि, उन्हनि सां इहो ई मुतालबो आहे त को अहिड़ो पुलिस जो निज़ाम आणनि हिते, उन्हनि में एतिरी उन्हनि जी तरबियत थिए त अॻिते लाइ बि इहो जेको कानून वारो अमल आहे इहो बहितर थी सघे, आवाम लाइ बहितरी आणे सघे। सिहत जे हवाले सां तव्हां ॿुधाइजो भला, जुॾे तालके खे जेको नौकोट शहर बि लॻंदो आहे, एतिरे ताईं जेको मिठी जा माण्हू जुॾे या इन पासे डिगड़ी आहे, सिहत जे हवाले सां छा आहे? जुडे में सेहत जी का बि सहूलियत कोन्हे। जुडे जी सरकारी अस्पताल जेको तालको थी वियो जुडो तालको, पर अञा ताईं हुनखे तालके अस्पताल जो दर्जो ई न मिलियो। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त केतिरा ई भेरा MNA मीर मनवर ख़ान तालपुर खे ख़राज तहसीन पेश करण जा बैनर लॻी चुका आहिनि, MPA मीर हयात तालपुर जा के ख़राज तहसीन पेश करण जा बैनर लॻी चुका आहिनि, त असां उन्हनि खे ख़राज तहसीन पेश करियूं था त उन्हनि जुडे जे अस्पताल खे तालके अस्पताल जो दर्जो ॾिनो। पर अॼु बि उहा साॻी पोजीशन आहे, न को उते डॉक्टर आहिनि, न को उते डॉक्टरियूं आहिनि, न को उते दवाऊं आहिनि। एक्सरे मशीन आहे, तक़रीबन 7 साल थिया आहिनि, एक्सरे मशीन ख़राबु पई आहे, लेबॉरेटरी अपग्रेड कोन्हे, एम्बुलेंस आहे उहा ख़राबु आहे। जी, शायदि तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, शाहिद मजीद हो जेको ॿुधाए रहियो त उते जे एक्सरे मशीन बि ख़राबु आहे, उते जो पीअण जो पाणी बि कोन्हे, उते जो सिहत जूं सहूलियतूं बि सही कोन्हनि, ऐं इहो बि चई रहियो त जुडो जेको पीपल्स पार्टी जो गढ़ रहियो आहे, मगर असां इहो चऊं था मेरपुखा ज़िलो सॼो पीपल्स पार्टी जो गढ़ आहे। हितां जेके 2 MNA चूंडजंदा आहिनि, उन खां अलावा 4 MPA आहिनि, मख़सूस सीटनि ते अलॻि आहिनि, पोइ बि सॼे शहर जी चाहे सॼे ज़िले जी सूरत हाल इहा आहे। हिन वक़्तु असां सां गॾु जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे एहसान जरवार डिगड़ी जो रिपोर्टर असांजो, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं। एहसान, डिगड़ी तालके में भला तव्हां इहो ॿुधाइजो सिहत जूं कहिड़ी सहूलियतूं आहिनि? साईं, डिगड़ी तालके डिगड़ी में जेका सूरत हाल आहे सिहत जे हवाले सां तक़रीबन जेको माण्हू बीमारियुनि में मुबतला आहिनि, ऐं उनखां पोइ एक ही डॉक्टरनि मंझां जेके
मखसूस डॉक्टर जेके ड्यूटियूं करे रहिया आहिनि, ॿिया डॉक्टर जेके आहिनि अक्सर ड्यूटियुनि तां गैरहाज़ुर आहिनि ऐं उन्हनि डॉक्टर 7 डॉक्टराणियूं उन्हनि डॉक्टराणियुनि मंझि कोई डॉक्टराणी इस्पताल में मौजूदु न आहे। आन काल ते का डॉक्टराणी अचे थी ऐं माण्हू जेको मुसलसल जेके ॾुखियाईंदी में जेके ज़िंदगी गुज़ारे ऐं को बि सफ़ाई जो अमल आहे ई कोन, सफ़ाई जो निज़ाम धर्म भरम आहे ऐं को बि जेको उन्हनि जेको लेबॉरेटरी जो इंचार्ज आहे उहो बि जेको मुसलसल गैरहाज़ुर रहियो आहे। उहो ख़ुदि DHO जेको गौस उन पाण इक़रार कयो आहे त जीअं बि आउं विज़िट ते आयो आहियां उहो जेको लेबॉरेटरी इंचार्ज रफ़ीक जो कॾहिं हाज़ुर जेको ड्यूटी ते मुनैट जी नज़ीर। एहसान तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, हिन रिपोर्टनि जा तव्हां वीचार ॿुधां था। अॼु असीं तव्हांखे सॼे वीडियो लिंक ते जेको तालका हुसैन बख्श मरी, चाहे हुसैन तालका सिंधड़ी, डिगड़ी, मीरवा गोरचाणी, जेको तालका शुजाबाद थी वियो आहे, उन खां अलावा जुडो जे सभिनी रिपोर्टनि जी इहा ई ॻाल्हि हुई त तक़रीबन सॼे ज़िले जे अंदरि ड्रेनेज सिस्टम मुकमल तबाह लॻल आहे। उन खां अलावा रोड रस्ता मुकमल ख़तमु आहिनि, किरोड़नि रुपयनि जा फंड अचनि था, CC रोड बि ठहनि था। उन खां अलावा रोड्स खाते वारा ख़बर न आहे किथे था रोड ठाहिनि, जेकॾहिं ठाहिनि था त उन में करप्शन फुल आहे। उन खां अलावा जेको पीअण जे पाणी जी वॾे में वॾी अणाठ आहे। हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते हिननि जा मसइला हल कया वञनि, सिहत जो सहूलियतूं ॾिनियूं वञनि, पीअण जे पाणी जूं जेके सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पवर खे इजाज़त ॾींदा। ईंदड़ हफ़्ते वरी तव्हां सां गॾु हूंदासीं।